बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वइज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फतम्महुन्ना क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा क़ाल व मिन ज़ुर्रिय्यती क़ाल ला यनाल अहदिज़ ज़ालिमीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। आयो माह मुहर्रम आयातान इमाम। दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त के मञण वारो मुसलमान भाइयों, अल्लाह जे प्यारे हबीब नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां मोहब्बत ऐं इश्क रखण वारी प्यारी जमात, असहाब सबूरन सां मोहब्बत करण वारो, अहले बैत सां मोहब्बत करण वारो, गौस पाक सां मोहब्बत करण वारो प्यारी जमात, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु जे मुख़्तसर प्रोग्राम में ही टॉपिक तो तमाम वसी है, पर हिन जो मुख़्तसर करण ईअं हूंदो जो सम्झ खे लोटे में बंद करण कोशिश कबी न थे मुख़्तसर खां मुख़्तसर कजे। अॼु जो मौज़ू आहे सीरत इमाम हुसैन अलैहिस्सलाम। इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां अल्लाह जे हबीब जी मोहब्बत ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फ़लसफ़ो छा जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। शुरुआत कयूं था त अल्लाह जे हबीब नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा असहाब सगुरन खे फरमायो त साहिबो जुमे ते जुमे जी रात ते कसरत सां दुरूद शरीफ पढ़ंदा कयो। तिरमिज़ी 1734 या 1634 नंबर हदीस पाक आहे तिरमिज़ी में, तव्हां रिसर्च कंदव तव्हांखे मिली वेंदी। अल्लाह जा बि फरमायो त मूं ते कसरत सां दुरूद शरीफ पढ़ंदा आहियो। असां सगोर अर्ज़ कयो सुणा ज़ाहिर ॾिसूं था तव्हां ते सलात पढ़ूं था, छा त वफ़ात करे वञो पोइ बि तव्हां ते पढ़ो। अल्लाह जे हबीब फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़मीन खे हराम कयो आहे जो कंहिं बि नबीअ जे जिस्म नबी ज़िंदा हूंदा रज़क़ बि मिलंदो रहंदो आहे। अल्लाह जे प्रति वॾी कसरत ऐं मोहब्बत सां सलात पढ़ंदा सलात दुआ भी आहे, दवा भी आहे, शिफ़ा भी आहे, बरकत भी आहे, रहमत भी आहे, सभु कुझु न सलात सां रखियो। हिकिड़ो मर्कज़ आहे सलात जी। मां तव्हांखे अक्सर ॿुधाईंदो आहियां त ॾाढी प्यारी शख़्सियत हज़रत जमाल जी अजमल साईं ज़ात जो खोरो साईं पंहिंजी किताब में लिखे थो, मुंहिंजो भाउ साईं ॾिनो खोरो तमामु घणी सलात सगोरी पढ़ंदो। हिकिड़े ॾींहुं सलात सगोरी पढ़ंदे निंड अची वियसि, भाग खुली वियसि। अल्लाह जे हबीब दीदार फरमायो। अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेका मां तव्हां ते सलात सगोरी पढ़ंदो आहियां छा उहा पहुचंदी आहे? सोना जेका मां सलात पढ़ंदा गोहराम खां या गंदक खां या राणीपुर खां सोना गुंबद ख़ुज़रा ताईं पहुचे थी छा? सोना तव्हां ॿुधंदा आहियो अल्लाह मुश्किल आयो ऐं फरमायो फलाणा खोड़ा फ़क़ीर तुंहिंजे पाड़े में हिकिड़ी कुराड़ी औरत थी रहे पई, उनजो नालो बि साईं कोट कयो आहे। उहा फालिज जे करे पंहिंजी ज़बान बि उथला नथी सघे, उहा दिलि में मूं ते सलात पढ़ंदी आहे। साहब मां मोहम्मद करीम ॿुधंदो आहे त सलात में फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि। त दोस्तों, मूं जेका क़ुरान शरीफ़ जी आयत सगुरी पढ़ी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो त जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे मुख़्तलिफ़ इम्तिहाननि में जॾहिं पास थी वियो सवली सिंधी त पोइ अल्लाह रब्बुल क़ाल इमामा। हाणे गुफ्तगू थी हले अल्लाह रब्बुल इज़्ज़त इब्राहिम अलैहिस्सलाम जे विच में, ॾाढी प्यारी गुफ्तगू। क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा, ए इब्राहिम तोखे इंसानियत जो हाणे इमाम बणां। पेश
इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह मिन ज़ुर्रियती सुना अल्लाह छा मुंहिंजी औलाद में बि इमाम ईंदा औलाद में बि इमाम कंदे काल ला यनाल ज़ालिमीन अल्लाह रब्बुल इज़्ज़त हाल फरमाई त थींदा पर ज़ालिम न थींदा इमाम हाणे इमाम के हूंदो आहे जेको हक़ चवंदो आहे ऐं हक़ ते हूंदो आहे हक़ चवंदो आहे ऐं हक़ ते हूंदो आहे ऐं इमाम चइबो ई निसोरो हक़ ते आहे उहो पाण सही सीरत उनजी सूरत सॼी हक़ हूंदी आहे त दोस्तो जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम काबतुल्लाह शरीफ़ जी जॾहिं तामीर कई न उहा दुआ घुरियऊं त या अल्लाह जेको आख़िरी रसूल अचे न जेको आयतूं पढ़ी ॿुधाईंदो अवाम खे जेको तालीम ॾींदो जेको इल्मु बि ॾींदो उन सां गॾु हिकमत बि ॾींदो त सुहिणा उहो बि असांजे औलाद मां हुजे अलाह जी हबीब अला दुआ हाणे ॾिसजो ख़ासि लफ़्ज़ आहिनि त जॾहिं इब्राहिम ख़लीलुल्लाह जी पथर ते बीही अल्लाह जे हबीब खे घुरियो त इहो बि मुंहिंजो औलाद मां अचे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम मुबारक उन पेर उहे पथर ते नक्श करे छॾिया हमेशा 4000 साल 4000 साल गुज़री आहिनि ता क़यामत ताईं उन पथर तां उहो नक्श न मिटबा छाजे करे इब्राहिम अलैहिस्सलाम त मुख़्तलिफ़ पथरनि ते घुमंदा सॼी उमिरि पर कॾहिं बि निशान न थियो छो जो हिन पथर ते बीही करे नबी जे सरदार लाइ दुआ घुरी वई ऐं उहो नक्श लॻी वियो पथरनि ते ऐं उहो हमेशा जे लाइ यादि कयो वियो ऐं अहिड़े तरीक़े सां उहो अल्लाह जो हबीब जॾहिं इमाम हसन हुसैन खे पंहिंजे दिलि में मोहबत ॾिनी ऐं पंहिंजे कुलनि मुबारकनि ते खयो कॾहिं कॾहिं पंहिंजी ज़ुबान मुबारक पूछराई कॾहिं जॾहिं साईं जन निमाज़ में वेंदा हुआ त सजदे जे मथां इमाम हसन अलैहिस्सलाम चढ़ी वेही रहंदा हुआ वरी कॾहिं वरी साईं जे मथां सजदे मां लाहे करे पंहिंजी निमाज़ दौरानी गोद में विहारींदा हुआ उन्हनि इमाम हसन हुसैन जो नक्श ता हाणे मेन शइ आहे असां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि त कयूं था मोहबत जी दावा बि कयूं था पर आख़िर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फ़लसफ़ो छा इन सम्झण जी ज़रूरत आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम उहा हस्ती जंहिं असांखे सेखारियो त हर दौर में हक़ ऐं बातिल जी जंग हलंदी असांखे साथ कंहिंजो ॾियणो आहे हक़ जो साथ तव्हां ॾिसंदो तारीख़ पढ़ी ॾिसो अच्छा ही जेके तव्हां जाॾो ॻाल्हियूं पेश कयूं तिरमिज़ी शरीफ़ हदीस शरीफ़ सही बुखारी ख़तीब बगदादी किताब जो इमाम अहमद बिन हंबल जो मसनद उन्हनि मां ही निकितल कुझु ॻाल्हियूं आहिनि त तारीख़ तव्हां पढ़ी ॾिसो त हक़ ऐं बातिल जी जंग हलंदी रही आहे हक़ जो साथ अल्लाह हुन जे फ़रिश्तनि ॾिनो आहे ऐं बातिल जो साथ शैतान ॾिनो जॾहिं फिरौन ख़ुदायत जी दावा कई त हक़ पहुची वियो मूसा कलीमुल्लाह पहुची वियो जॾहिं निमरूद दावा कई ख़ुदाई जी त इब्राहिम ख़लीलुल्लाह पहुची वियो जॾहिं अबू जहल वारा हुया त अल्लाह जे हबीब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जॾहिं यज़ीद तख़्त ते वेठो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम उथी बीही रहिया उन वक़्त में जंहिं वक़्त में को ॻाल्हाइण लाइ तयारु न पुछी न सघंदो उते इमाम हुसैन अलैहिस्सलाम हक़ जो साथ ॾेई करे हमेशा जे लाइ दीन खे ज़िंदा करे ऐं तव्हां गौर कंदव असां महदूद करे छॾियो सोच खे त को इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे मख़सूस कंहिं शख़्सियतुनि जो आहे न इमाम हुसैन अलैहिस्सलाम पूरी मुस्लिम उम्मत जो आहे पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम अञा बि तव्हां जेकॾहिं उनजे फ़लसफ़े खे वसी कंदो न पूरी इंसान ज़ात लाइ जॾहिं तव्हां लफ़्ज़ पढ़ंदो त गांधी हिकिड़ो वाणियो आहे दीवान आहे उहो लिखे थो त जेकॾहिं तव्हां हक़ ते हलणु चाहियो था त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सीरत खे पढ़णो पवंदो इमाम हुसैन जी सीरत खे पढ़णो पवंदो अंग्रेज़ चवंदा आहिनि त ही इज़ द प्रिंस ऑफ इस्लाम शहज़ादो आहे इस्लाम
त इमाम हुसैन अलैहिस्सलाम को मखसूस फ़लसफ़ो न खणी आया और उनजो वसी फ़लसफ़ो आहे मुख़्तसर मां तव्हां पॉइंट ॿुधायां त हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो पियो त हिकिड़े ॾींहुं असां अल्लाह जे हबीब सां सवारी कयूं पिया गॾु सफ़र ते त हज़रत अली अलैहिस्सलाम जो घराणो बि सफ़र ते पियो हलंदे हलंदे रोअण जो आवाज़ आयो ॿारनि जो अल्लाह जे हबीब बेचैन थियण लॻा ऐं पोइ ते मोटी विया उन ॾाची जे तरफ़ जेका पर्दे में हुयो ऐं फरमाइण लॻा त हे फातिमा मुंहिंजा पुट छो था रोइनि अमा साण फरमायो त उन शदीद लॻी आहे इन्हनि खे प्यास लॻी आहे इन्हनि खे पाणी खपे अल्लाह जे हबीब वरी अॻिते घोड़ो डोड़ायो या ॾाची मुबारक हुई साईं ऐलान फरमायो त कंहिं वटि पाणी आहे सभिनी असाब सगोरनि मश्कनि में पाणी खोलण जी कोशिश कई न निकितो पाणी चयो साईं पाणी ख़तम थी वियो आहे अल्लाह जा हबीब वापसि मोटी विया ऐं फरमायो त हे फातिमा हिकिड़ो मूंखे शहज़ादो ॾियो हाणे सवारी हलंदी रहे थी हलंदड़ दौरान हिकिड़ो शहज़ादो मूंखे ॾियो हिकिड़ो शहज़ादो ॾिनो वियो अल्लाह जे हबीब पंहिंजी ज़बान मुबारक चूसराई उहो एतिरे ताईं चूसराई जो सैराब थी विया तारीख़ लिखे थी सैराब थी विया उहो शहज़ादो वापसि कयो वियो ॿियो शहज़ादो ॿियो शहज़ादो पर उन्हनि खे पंहिंजी ज़बान मुबारक चूसराई तेसि ताईं जो सैराब थी विया उहो वापसि कयो वियो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला ने फरमाए थो सॼे सफ़र में वरी असां रोअण जो आवाज़ न ॿुधो हिकिड़े ॾींहुं अल्लाह जा हबीब मिंबर ते वेठा आहिनि ऐं जुमे जी नमाज़ जो ख़ुतबो पढ़ी रहिया आहिनि त ॾिठो त इहे ॿ शहज़ादा तमामु नंढड़ी उमिरि आहे ॻाढ़ा जुमा मुबारक पातल आहिनि कम सिनी उमिरि आहे नंढड़ी जो इहे लड़ खणाईंदा अचनि था पिया किरंदा अचनि था उथंदा अचनि था अल्लाह जे हबीब खां रहियो न वियो ख़ुतबो मुबारक बंदि करे पाण मिंबर तां लही आया डोड़ंदा वञी ॿिन्ही खे भाकुर पातऊं प्यार कयूं ऐं उन्हनि खे वठी आया हिकिड़े ॾींहुं अल्लाह जा हबीब नमाज़ पढ़ी रहा इमाम हसन हुसैन अलैहिस्सलाम अंदर आया छो जो घर मुबारक में अल्लाह जा हबीब उन्हनि खे पंहिंजी पुठी मुबारक ते विहारे सवारी कंदा हुआ पोइ उहो हिरियल हुया उन शइ ते जीअं इंतज़ार में आहे त साईं सजदे में वञे नानो साईं असां सवार थियूं जीअं अल्लाह जा हबीब सजदे में आया त पाण सवार थी वेही रहिया मुख़्तसर ॻाल्हि ॿुधायां थो अल्लाह जा हबीब सजदो करे आराम सां उथिया इहा असां सभिनी खे हिकिड़ी तबलीग आहे आराम सां उथनि था पिया ॿिन्ही शहज़ादनि खे नमाज़ खणी करे ॿिन्ही हथनि मुबारकनि सां आॾो गोद में विहारे वेठा उहे हसनैन करीमैन जेके सजदे में सवार थिया उहे हसनैन मुबारक जेके गोद में विहनि उहे हसनैन करीमैन जंहिंजे करे ख़ुद मुबारक बंदि करे अल्लाह जा हबीब सां प्यार कनि उहे हसनैन मुबारक जिन अल्लाह जे हबीब जी ज़बान मुबारक चूसी उन्हनि जो शान बुलंद ऐं बाला हिकिड़े ॾींहुं हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो पियो त असां हज ते रवाना थियासीं जॾहिं हज ते रवाना थियासीं त ॾिठोसीं त हिकिड़ी कुराड़ी औरत आहे जंहिंजी ॾाची बि तमामु कमज़ोर आहे उहा हले थी पई त असां चयोसीं त अमड़ ही तुंहिंजी ॾाची त तमामु कमज़ोर आहे तूं हज ते कीअं थी हली पई चए न मां हज ते हलंदसि थोरो अॻिते हली उनजी ॾाची मरी वई ख़तम उहा औरत रोअण लॻी या अल्लाह जेकॾहिं ॿियो को ज़ुल्म सितम करे त तोखे दाह ॾियां हाणे कंहिंखे दाह ॾियां मां हज ते कीअं वेंदमि त एतिरे में हिकु नौजवान सवार अचे थो पियो ऐं फरमाए थो मुंहिंजी सवारी ते वेंदो तोखे हज ते खणी हलां मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि वॾी शख़्सियत थी गुज़रियो आहे उहो फरमाए थो पियो त उहा औरत उन सवारी ते चढ़ी ऐं असांजे नज़रुनि खां ओझल थी वई जॾहिं असां मके शरीफ़ पहुतासीं ऐं उमिरे लाइ असां जॾहिं तवाफ़ कयूं पिया ॾिठोसीं त उहा औरत बि तवाफ़ करे थी पई औरत बि तवाफ़ थी करे पई पोइ वञी हैरन मां पुछियोसीं त ए अल्लाह वारी तव्हां केरु आहियो जो तोसां एॾी वॾी महिरबानी थी वई असांखां अॻु में पहुची वई उहा छा थी चए तारीख़ लफ़्ज़ चए थी त मां फिज़ा उहा फिज़ा जेका अमा साण ख़ातून जन्नत जी हवेली मुबारक में ख़िदमत कंदी हुई पोइ त सभु तवाफ़ करे छॾे सिधो उन औरत जे तरफ़ आया ऐं चवण लॻा अमड़ असांखे कुझु उन घराणे जे बारे में ॿुधा
एड़ियूं के अंदर अंदरूनी ॻाल्हियूं असांखे ॿुधाए मोहबत वारियूं उहा अमड़ वेह थी पई ऐं चवे थी छा तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थी त जॾहिं अल्लाह जा हबीब ज़ाहिरी बुर्क मटाए विया त अमा साण ख़ातून जन्नत गम ऐं दुख बर्दाश्त न करे सघी गम दुख बर्दाश्त न करे सघी एॾो रोअण एॾो गम एॾो हज़न जो परेशान हर वक़्तु जो उन परेशानी खे ॾिसी करे मां मक़सद हुसैन अलैहिस्सलाम नंढड़ा हा 6.5 साल 7 साल 7.5 साल या उम्र उहे रोंदा हा अली अलैहिस्सलाम गमगीन रहंदा हा पर एॾी त गमगीनी वधी वई जो हिकिड़ी राति जो अंदरा जो अम्मा साण ख़ातून जन्नत हवेली मां निकिरी करे सिधो अल्लाह जे हबीब जे मज़ार मुबारक ते वञी मथां सुम्ही ऐं रोअण लॻा आहिनि वरी मोटी आया आहिनि त आख़िर में जॾहिं वफ़ात जो टाइम आयो आहे त पोइ अल्लाह जे हबीब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गम में अम्मा साइण जो आख़िर जॾहिं टाइम अची वियो त पंहिंजे ॿिन्ही शहज़ादनि खे सॾु कराए थी पई ऐं भरिसां प्यारे थी पई उहा अहिड़ी कैफ़ियत हुई जो इमाम हसन हुसैन अलैहिस्सलाम एॾो त रोअनि पिया जो दरवाज़ो खटकियो आहे अली अलैहिस्सलाम जे दरवाज़े ते विया आहिनि दरवाज़े ते फ़रिश्तो बीठो आहे अर्ज़ करे तो सोना इन्हनि हसनैन करीमैन खे शहज़ादनि खे बस करायो इन्हनि जो एॾो ॾुख ॾिसी करे एॾो रोअण ॾिसी करे आसमान ते फ़रिश्ता बहरहाल छा बयान करे ही ज़बान छा कलम बयान करे हसनैन करीमैन जो गम हसनैन करीमैन जी ज़िंदगी मुबारक तमाम वसी आहे जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में पहुचनि था न त तारीख़ी ख़ुतबो ॾियनि था ऐं फरमाइनि था पिया यज़ीदनि खे त सुञाणो त मां केरु आहियां सुञाणो मां केरु आहियां मां उहो आहियां जंहिंजो नानो नबी आहे हिन वक़्तु दुनिया जे तख़्ते ते कोई बि नबी जो को औलाद न बचो आहे सवाइ मूंखां सुञाणो मूंखे मां उहो आहियां जंहिंजो बाबो अली हैदर करार आहे मां उहो आहियां जंहिंजो चाचो जन्नत में तैयार आहे जाफ़र तैयार उॾामी रहियो आहे मां उहो आहियां जंहिंजे बाबे जो चाचो हज़रत हमज़ा शहीदनि जो सरदार आहे सुञाणो मां केरु आहियां इन्हनि लफ़्ज़नि जो मतिलबु छा आहे इन लफ़्ज़ जो मतिलबु इहो आहे त हक़ खे सुञाणो तव्हांखे छा थियो आहे ही तव्हां बातिल जूं अखियूं पटियूं ॿधी करे ऐं ज़ाहिरी लालच में अची आहियो त असांखे को इनाम मिलंदा असांखे को दाद मिलंदो छा असांखे जेकॾहिं असां इमाम हुसैन सां वणंदासीं त असांजो घराणो बची वेंदो इहो सभु कुझु तव्हांजे लाइ धोखो आहे कुझु बि नाहे हिन पासे ॾे हलिया अचो एतिरे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिक हिक खे सॾु करे ॿुधाए पियो फलाणा कूफी तो बि मूंखे ख़त लिखियो हुयो त मूं वटि असां वटि पहुच न त असां क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे नाने खे तव्हां ॾींदासीं त असां वटि पहुतो कोन तूं बि ख़त लिखियो तो बि फलाणा ख़त लिखियो तो बि फलाणा ख़त लिखियो अॼु तव्हां मुंहिंजे मुखालिफ़ में बीठा आहियो जॾहिं तकरीर ॿुधो या ॾारींदड़ त उन्हनि जा कंध हेठि थी विया पर शिमर नाले शख़्स चए थो सोना माई अदब सां थो चवां पर हू बेदबाना तौर चए पियो सोना असां तुंहिंजी तकरीर ॿुधण न आया या त तूं बैयत कर मञ त यज़ीद बादशाह या त पोइ जंग कर हाणे इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला छो आयो छाजे करे आयो छाजे करे जंग कई सबब इहो हुयो त अल्लाह जे हबीब फरमायो हुयो त मूंखां पोइ जेके हुकूमतूं ईंदियूं ख़िलाफ़त ईंदी उहे मुंहिंजे सुन्नत मुताबिक़ हूंदो हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु तो हज़रत उमर साईं तो हज़रत उस्मान साईं तो हज़रत अली अलैहिस्सलाम तो इमाम हसन साईं तो हज़रत अमी मौलाना रज़ी अल्लाह तआला तो ये दौर जेके हा ये पाकीज़ा दौर हा अल्लाह जे हबीब पेशन गोई ॾिनी हुई त 60 हिजरी खां पोइ अहिड़ो दौर ईंदो जेके ओपाश नौजवान तख़्त ते वेंदा ऐं मुंहिंजे सुन्नत खे बिगाड़ण जी कोशिश कंदा ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला दुआ घुरंदा मदीने खेतनि में घुमंदा पिया
या अल्लाह मूंखे 60 हिजरीअ खां बचाए जा, 60 हिजरीअ खां बचाए जा। ऐं अल्लाह उन जी दुआ क़बूल कई सोने साहब सगोरे जी। ऐं 59 हिजरीअ में साईं जी वफ़ात थी आहे। 60 हिजरीअ ते हज़रत अमीर मुआविया साईं जी वफ़ात थी आहे। यज़ीद तख़्त ते वेठो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम सिर्फ़ इन शइ जी मुखालफ़त करे पियो त जेको हिन वक़्तु तख़्त ते वेठो आहे उहो बेनमाज़ी आहे, इख़लाक़ खां किरियल बद इख़लाक़ आहे, ओबाश आहे, शराबी आहे, ज़ानी आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिन में ऐब आहिनि। जेको बि बादशाह थिए या ख़लीफ़ो थिए त उहो मेरिट ते अचणु घुरिजे ऐं जेको दीन चाहे थो त उहो अचणु घुरिजे। सिर्फ़ मुखालिफ़त इन शइ जी हुई ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम अटल बीठा रहिया। एतिरे ताईं पंहिंजा साथी शहीद थींदे ॾिठो, एतिरे ताईं जो पंहिंजा फर्ज़ंद शहीद थींदे ॾिठो। आख़िर में जॾहिं अकेला बचा त हियां ॾारींदड़ मंज़र पंहिंजे थोरो दिलि में तसवुर कयो, ईअं जिस्म जा वार उभा थी वेंदा आहिनि त कीअं इमाम हुसैन अलैहिस्सलाम घोड़े ते चढ़िया हूंदा। होॾे हज़ारनि जे तइदाद में लश्कर आहे, अकेलो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं घोड़े ते चढ़ी करे हुन लश्कर जे तरफ़ घोड़ो डोड़ायो हूंदो त ज़मीन आसमान जा चिरंद फिरंद फ़रिश्ता हूरियूं मलाइका परियूं सभु सलाम कंदा हूंदा ऐं चवंदा हूंदा हुन वक़्तु या हुसैन तव्हां ते सलाम। ही त वॾी अज़ीम क़ुर्बानी आहे। आदम अलैहिस्सलाम बि सलाम कंदा हूंदा, नूह अलैहिस्सलाम बि सलाम कंदा हूंदा, इब्राहिम खलीलुल्लाह बि सलाम कंदो हूंदो त ए हुसैन मां त हिकु पंहिंजे पुट जी क़ुर्बानी ॾियण लाइ वञा। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम क़ुर्बानी ॾियण वञनि पिया न, इस्माइल अलैहिस्सलाम फरमायो सूरह सौफ़ात में प्यारी ॻाल्हि लिखियल आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो पियो त जॾहिं इस्माइल अलैहिस्सलाम खे इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए थो पुट तोखे अल्लाह जो हुकुम थियो आहे, मां तोखे ज़बह करण वारो आहियां। त उन पुट ईअं न चयो त बाबा ठीकु आहे कि बेदलो चइबो आहे, बाबा सही आहे न न। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो त इस्माइल अलैहिस्सलाम छा थो चए या आप सुना बाबा प्यारा लॻो बाबा उहे कर जी अल्लाह तोखे हुकुम ॾिनो आहे तूं मूंखे साबिरीन में पाई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए तो मंज़र तो ॿुधाए त इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम जी पेशानी मुबारक बिल्कुलु लेटाए करे ज़मीन ते हयो आहे ऐं मथां काती मुबारक जीअं हणनि था पिया काती त काती हली कोन्हे का। इब्राहिम खलीलुल्लाह वॾी ॻाल्हि अथई, पटियूं खोले करे ऐं काती खां पुछे थो त ए काती छा थियो तोखे, तूं हिकु वार बि न ॿुधो, छा थियो आहे तोखे? त काती चवे थी उन पंहिंजी हाथी ज़बान में त सुणा तूं खलील आहे त हू जलील आहे, तूं अल्लाह जो खलील आहे न त हू जलील आहे। तूं हिकु दफ़ो हुकुम थो करे त हिनखे कोर पर हू 70 दफ़ा चए थो त हिनखे न कोर न कोर। तू खलील आहे त हू जलील आहे, तू रहमान हो रहीम आहे, तू करीम आहे, गफ़ार आहे, वहाब आहे, रज़ाक आहे, फ़त्ताह आहे, अलीम आहे, क़ाबिज़ आहे, बासित आहे, राफ़ि आहे, मुइज़ आहे, मुज़िल आहे, समी आहे, बसीर आहे, अव्वल आहे, आख़िर आहे, ज़ाहिर आहे, बातिन आहे, वाली आहे, मुतआली आहे, बर आहे, तवाब आहे, मुंतक़िम, الرؤوف المالك الملك ذو الجلال والإكرام المقصد الجامع الغني المغني المانع الدار النافع النور الهادي البديع الباقي الوارث الرشيد الصبور جل جلاله سبحان الله जो हुकुम आहे। तो दोस्तों हिकिड़ी इहा कुर्बानी हुई। इब्राहिम खलीलुल्लाह बि सलाम कंदो हूंदो ए हुसैन तो त पंहिंजा सभु बचा ॿार कोहाए छॾिया ऐं पाण बि कुर्बान थियण थो वञे। इहो त वॾो इश्क आहे, तो ते सलाम हुजे। अल्लाह जा हबीब बि पंहिंजे नवाज़े ते फ़ख्र कंदा हूंदा त चवंदा हूंदा ॾोहिटा तूं मुंहिंजे कुलनि ते खणण जो हक़ अदा करे छॾियो आहे। अली अलैहिस्सलाम फरमाईंदा हूंदा मुंहिंजे खून जो तूं हक़ अदा करे छॾियो आहे। इमाम हसन अलैहिस्सलाम के पंहिंजे नंढे ॿार ते फ़ख्र थींदो जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम घोड़ो डोड़ाईंदे हुन लश्कर में अंदरि घिरी वञनि था न, सच हमेशा सच आहे, सच हमेशा सच आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम निसोरो सच आहे। जॾहिं हुन लश्कर में अंदरि घिरी था वञनि न ईअं लॻे थो त ॼण ॿकरनि जे वार में को शींहुं अंदरि घिरी पियो हुजे।
एडी त जंग कनि था पिया इरादा मज़बूत आहिनि पंहिंजे बचनि ॿारनि जा लाशा खणी खणी निढाल थी विया आहिनि सॼो अछो सफ़ेद जुबो मुबारक रेड थी वियो आहे ॻाढ़ो थी वियो आहे जिस्म चूर चूर थी वियो आहे पर पोइ बि इरादा मज़बूत आहिनि त मां हक़ तां न हटंदुसि ऐं तलवार हलाईंदा रहनि था ईअं तलवार सिर्फ़ नथा हलाइनि पिया पर ज़ाहिर उन अक्सरियत आहे तीर लॻनि था ज़ख़्म लॻनि था तलवारूं लॻनि थी पयूं भाला लॻनि था पिया पर तलवार हलंदी रहे थी अल्लाह जे करे हक़ जे करे सच जे करे हक़ ऐं सच जे करे बार बार मां लफ़्ज़ चवां थो हक़ ऐं सच जे करे तलवार हलंदी रहे थी पई पर जॾहिं नमाज़ जो वक़्तु अचे थो न पाण फरमाईंदा रुकिजी वञो कीअं आवाज़ कयो छो जो तनक़ीद हलंदी रहे पई आवाज़ आयो हाणे हुसैन थकियो अथव हाणे हुसैन थकियो आहे न न हुसैन कॾहिं बि न थकबो कीअं हुसैन थकबो जंहिंजो बाबो शेर खुदा हुसैन थकबो हुसैन कॾहिं बि न थकबो पर हुसैन खे अल्लाह जो भउ थिए थो पियो मता इहा नमाज़ कज़ा थी वई इमाम हुसैन अलैहिस्सलाम हेठि लही अचनि था पिया ऐं सजदो कनि था उहो अज़ीम सजदो कनि था पिया ऐं सजदे में जॾहिं किरी ऐं चवनि था अल्लाह सो केॾी आजिज़ी आहे एॾी कुर्बानी खां पोइ बि मां जेकर थोरा ॿ नफ़ल पढ़ंदुमि या नेकी कंदुमि त फ़ख़्रु महसूस कंदुमि पर एॾी कुर्बानी खां पोइ आजिज़ी आहे अर्ज़ करे थो या अल्लाह मूंसां तूं राज़ी थी पए जेकर तूं मूंसां राज़ी थी पवे सुॾकनि में अची वञनि था पिया ईअं सजदो को आम सजदो न आहे होॾा शिमर नाले शख़्स काती हलाईंदो रहे थो पियो पर साबरीन इमाम हुसैन सजदे मां सिर खणनि नथा त मूंखे अल्लाह सां गुफ़्तगू जेतिरी करणी आहे करे वठणी आहे सिर मुबारक धड़ मुबारक खां धार थी थो वञे पियो खोली नाले शख़्स सिर मुबारक खणी नेज़े जो मथे करे थो मथे थो करे पियो ऐं चवे थो फ़ख़्र में नारा तकबीर अल्लाह अकबर असांजी फतह थी वई अजीब मज़ाक़ आहे इस्लाम सां त नवाज़ रसूल खे कुटो वञे थो पियो ऐं नारा बि नारा तकबीर अल्लाह अकबर वारा हलनि था पिया त अल्लाह इक़बाल जो रूह तड़पी पवे थो रूह मुबारक अचे थो अजब मज़ाक़ इस्लाम के साथ कटा सर हुसैन का नारा तकबीर के साथ अजीब मज़ाक़ पर आशिक़ चवे थो खोली बदबख्त शख़्स ॾिसो अॼु बि सर कंहिंजो मथिया तुंहिंजो मथिया या इमाम हुसैन जो सिर मुबारक अॼु बि सिर कटण खां पोइ सिर मुबारक जंहिंजो मथिया इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मथिया इमाम हुसैन अलैहिस्सलाम हमेशा जे लाइ अमर थिया ज़िंदा थिया यज़ीद मुर्दा थियो ख़त्म थियो वक्ती हुकूमत खां पोइ ख़त्म थियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम हर इंसान जे दिलनि में धड़की रहियो आहे सुभान अल्लाह आख़िर में मां मुख़्तसर कंदुसि वाइंड अप कयां थो तक़रीर खे जॾहिं काफ़िलो इमाम ज़ैनुलाब्दीन अलैहिस्सलाम जो अजीब ॻाल्हि तारीख़ तां पढ़ी ॾिसो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो वाक़ियो त थी वियो हिकिड़े ॾींहं में पर असुल जेके तकलीफ़ूं ॾिठियूं इमाम ज़ैनुलाब्दीन अलैहिस्सलाम सुभान अल्लाह सॼी उमिरि तकलीफ़ूं ॾिठई सॼी उमिरि तकलीफ़ूं ॾिठई इमाम ज़ैनुलाब्दीन अलैहिस्सलाम जी सवारी जॾहिं अचे थी पई जॾहिं यज़ीद जी दरबार में पहुचनि था न पिया ऐं जॾहिं तव्हांजा माण्हू जो ॾिसनि था पिया त हीउ त सिर मुबारक इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो आहे ऐं यज़ीद तो त चयो त असां बाग़नि सां चङि था कयूं हुन वक़्तु को फेसबुक त कोन हो सोशल मीडिया त कोन हुई को लाइव ख़बरूं त कोन पई हले त कंहिंसां जंग थी हले पई हुननि खे ॿुधायो त की बाग़ी टोलो आणण सां वेड़ा हुन वक़्तु माण्हुनि में शोर जॾहिं मचण लॻो न रोमन हिकिड़ो वेठो सफ़ीर उन जो यज़ीद तूं छा करे छॾ असां वटि ईसा अलैहिस्सलाम जी गॾ जो खुर पियो उनखे असां महफ़ूज़ करे छॾियो आहे तव्हां पंहिंजे नबीअ जी नवाज़ उन जी निशानी खे ख़तमु करे छॾियो अजीब मज़ाक़ तो कई आहे यज़ीद जॾहिं ॾिठो त हीउ त माहौल ई मटिजे थो पियो पोइ यज़ीद हाणे सियासत खां कमु वठणु शुरू थो करे चए थो मां त ईअं चयो ई कोन त इमाम हुसैन जो सिर लाहे अचो मां त ईअं चयो ई न हुयो हीउ छा सिलसिलो थी वियो आहे इमाम ज़ैनुलाब्दीन अलैहिस्सलाम चाल खे सम्झी विया उमिरि बि नंढा हुया पर अक़ुल ऐं फ़हम में त अज़ीम आहिनि छो जो अली अलैहिस्सलाम शेर ख़ुदा जे ख़ानदान
इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम फरमाए चकर तू चवे थो त इहो ये वाक़ियो ईअं थी वियो आहे त पोइ जिन फोन कयो आहे जॾहिं वाक़ियो कयो आहे कि असांजे हवाले कर त असां उन खां बदिलो वठूं यज़ीद चयो त ईअं न थींदो ॿी का ॻाल्हि ॿुधायो इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो असांखे वापसि ख़ैर सलाम सां मदीने पहुचाए वञे जे इहो बि न थींदो इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो त पोइ तूं कूड़ो आहे तूं सियासत खां कमु वठे थो पियो ठीकु आहे तूं ॻाल्हि नथो मञे पर अॼु जुमे नमाज़ ते मस्जिद में मूंखे ख़ुतबो ॾिनो वञे मां ख़ुतबो ॾियां मां माण्हुनि खे तकरीर कंदुसि उन यज़ीद सम्झो त कम सन छा तकरीर कंदो पर हुनखे कहिड़ी ख़बर आहे त अली शेर ख़ुदा जो फर्ज़ंद आहे पोटो आहे हिन जे लाइ ख़तो तकरीर ख़िताबत इहे सभु ग़ुलाम आहिनि मुंहिंजी त वॾी हैसियत आहे इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जॾहिं तकरीर शुरू कनि था न पिया त माण्हुनि में बेचैनी शुरू थी वञे थरथलाए ही छा थी वियो ही त वॾो राहत थी वियो आहे ही त इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन जे ख़ानदान खे कोठो वियो आहे यज़ीद ॾिठो त ही माण्हुनि में बेचैनी थिए थी इहा बग़ावत शुरू थी वई थिए त इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जे तकरीर खे रोकियो वियो ऐं यज़ीद हुकुम कयो बांगे खे त बांगा नमाज़ जी आज़ान ॾे जॾहिं आज़ान लाइ वञे पियो त इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो यज़ीद मां सम्झां थो तूं मुंहिंजी तकरीर खे रोकणु चाहे थो पर ही तकरीर ही लफ़्ज़ असांजे लाइ ता क़यामत ताईं ज़िंदा रहंदा जॾहिं बांगो चयो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम वॾी जुरत सां फरमाइनि था बेशक असां मञूं था अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर बांगो चए थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम फरमायो हा असां त करबला में साबित कयो आहे पंहिंजो खून ॾेई साबित कयो आहे त बेशक अल्लाह इबादत जे लाइक़ आहे जॾहिं बांगो चए थो अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम यज़ीद जे तरफ मुंह मुबारक करे फरमाईंदा यज़ीद अॼु बि अज़ान में कंहिंजो नालो आहे मुंहिंजे नाले जो नालो आहे तुंहिंजे नाले जो नालो आहे अॼु बि मुंहिंजे नाले जो नालो आहे अज़ान में दोस्तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो वाक़ियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो दास्तान कुछ लफ्ज़न में बयान नथो करे सघिजे अल्लामा इक़बाल फरमायो न पूछ इस वक्त के बेज़बान किताबों से जब आज़ान आए समझो इमाम हुसैन जिंदा है इमाम हुसैन जिंदा है इमाम हुसैन अलैहिस्सलाम हमेशा जला जिंदा थिया पर दोस्तों ये आखिरी पॉइंट मां तव्हांखे ॿुधायां ही वाक़ियो थी वियो ही ॻाल्हियूं थी वयूं पर तव्हां गौर कयो पंहिंजे दिलि ते हथ रखी ॾिसो असां त चऊं था त जेकॾहिं असां इमाम हुसैन जे दौर में हुजूं त इमाम हुसैन जो साथ ॾियूं पर इहो मज़ाक न आहे मश्करी न आहे शुक्र कहिड़ो न दौर में न आहे त कहिड़ी ख़बर न हुजो हुन पासे न इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो दौर गुज़री वियो पर उहो हुसैनियत ऐं यज़ीदियत जो फ़लसफ़ो अॼु बि हले थो ता क़यामत ताईं हलंदो पोइ तव्हां सोचो था त तव्हां हुसैनियत जे पासे आहियो या यज़ीदियत जे पासे हर मामले में गौर कयो था जेकर असां गौर कयूं त असां हामी त इमाम हुसैन जा पर असांजा सभु कम यज़ीद वारा असां घटि वधि ॻाल्हायूं था यज़ीद खे पर असांजा सभु कम यज़ीद वारा त महिरबानी करे लफ़्ज़नि खे थोरा लफ़्ज़नि खे घणो सम्झी करे गौर कयो त असां जेकॾहिं हक़ ऐं बातिल जी छेड़ो हले त असां कंहिंजो साथ ईअं न त को तलवारूं ऐं भाला खणी बीहणा आहिनि त हर मामले में हर ॻाल्हि में हुसैनी थी बीहणो आहे त इंशाअल्लाह ताला फ़ाइदो थींदो रही आयाती त कचहरी थींदियूं वमा तौफ़ीक़ी इल्ला जी पैर क़िबला ते दुआ करो नमाज जो भी बयान करे के दियो शादी नमाज सगोरी कुल्ला शरीफ पढ़ो कुल्ला शरीफ बिस्मिल्लाह शरीफ नमाज थी इंशाअल्लाह ताला गॾिजी नमाज पढ़ो काम पढ़णी लो अगर पढ़ी है हुकुम दियो इंशाअल्लाह साईं बैठो साईं आया है ना इसमें नमाज पढ़ाई ना काम आदान जो आदान अल्लाहु आमीन आमीन या अल्लाह आमीन अल्लाह जेको कुछ पढ़ियो से जेको ज़िक्र अस्कार जेको नगर हाज़िरान जो सवाब नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम
जन के वॾी अदब ऐं एतिराम सां हथ ते नज़रानो तोहफ़ो पेश कयूं था क़बूल तोहफ़े साईं जन जे नबी रसूलनि खे असहाब सबूरा खुलफाए राशिदीन 12 इमाम 5 तन शहीद करबला हज़रत गौसे आज़म मुर्शिद सैयदना अब्दुल कादिर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल मुसलमान मर्द औरत